जी बिल्कुल नाज़रीन, मां हिन वक्त मौजूद आहियां प्रेस क्लब चौरंगी वटि, जितां खां जेके रस्तो आहे उहो गवर्नर हाउस जे मेन गेट ॾांहुं वेंदो आहे। अॼु अवामी राज तहरीक तरफ़ां जेको आहे गवर्नर हाउस ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरे समेत जेको आहे एहतिजाज जो सॾु ॾिनो वियो हुयो। तंहिं हूंदे जेको आहे हिन वक़्तु जेको पुलिस जी वॾी नफ़री आहे उन गवर्नर हाउस ॾांहुं ईंदड़ जेके समूरा रस्ता आहिनि उहे कंटेनर लॻाए बंदि कया विया आहिनि। हिन वक़्तु जेको आहे वॾे तइदाद में जेका पुलिस नफ़री आहे उहा हिन वक़्तु हिन चौरंगी ते गॾु थी चुकी आहे। मां पंहिंजे कैमरामैन खे चवंदुसि त तव्हांखे ॾेखारे त SSP साउथ मेज़ोर अलीअ जी अॻुवाणी में जेका पुलिस जी वॾी नफ़री आहे उहा हिन वक़्तु हिते मौजूदु आहे। जॾहिं त वॾे तइदाद में जेका पुलिस सां गॾु जेके बख़्तरबंद गाॾियूं, पुलिस जूं बसूं समेत जेके ॿियूं गाॾियूं आहिनि, ॻोड़ा आणींदड़ गैस समेत जेके ॿिया औज़ार आहिनि उहे हिन वक़्तु हिननि हिते घुराए छॾिया आहिनि हिते। ऐं जॾहिं त कंटेनर लॻाए रोड मुकमिल तौर ते बंदि कयो वियो आहे। अॼु अवामी राज तहरीक जो सरबराह आहे सैयद खलील अहमद शाह, उन तरफ़ां गवर्नर हाउस ॿाहिरां जेको आहे गवर्नर खे हटाइण लाइ एहतिजाजी मुज़ाहिरे जो सॾु ॾिनो वियो हुयो। ऐं उन एहतिजाज जे सॾ खे जेको आहे अॼु 2 वॻे जेको आहे एहतिजाज थियणो आहे हिते। ऐं जे करे जेको आहे हिन वक़्तु कराची प्रेस क्लब खां ईंदड़ जेके गवर्नर हाउस जा जेके रस्ता आहिनि ऐं मुख्य जेके रस्ता आहिनि उहे कंटेनर लॻाए बस बंदि कया विया आहिनि। जॾहिं त ॿियनि रस्तनि खे बंदि करण लाइ जेके बसुनि समेत जेके ॿियूं वॾियूं गाॾियूं आहिनि उहे मुख़्तलिफ़ चौक ते बीहारियूं हुयूं आहिनि त जीअं एहतिजाज कंदड़नि खे गवर्नर हाउस ॾांहुं अचण खां रोके सघिजे। जी।